शहीद ज़ाहिद हुसैन जतोई असांजे दुनियो जी केस जे सिलसिले में हिते असां वटि इन्हनि जे वारसनि एहतजाज कयो आहे ऐं मंसूर अहमद दुनियो उन्हनि जे ॻोठ जो मोज़िज़ आहे, उन्हनि जो रिश्तेदार आहे। उन खां असां पुछंदासीं त हींअर ताईं पुलिस केस जे सिलसिले में छा कयो आहे। जी साईं। पुलिस सां हिकु ॿ दफ़ो असां मिलिया आहियूं, पर असां उन्हनि जी कार्रवाई मां मुतमिन न आहियूं। पंहिंजी मर्ज़ीअ सां माण्हू गिरफ़्तार कनि था, छॾनि था। ॿियो असांखे ॿुधायो वियो त कुझु ॿाहिरियां ॿियनि ज़िलनि जा ॾोहारी आहिनि जेके इनवॉल्व आहिनि, उहे असांजे हथ नथा अचनि। असां इहा ॻाल्हि था कयूं त जॾहिं हिते हिकिड़ी लोकल फुर थी आहे रोड ते मोटरसाइकिल जा फोरून, उहे ॿाहिरों काॾों अचे, रामती ॿेले जा या ॿियनि ज़िलनि जा माण्हू अचे मोटरसाइकिल फुरण त कोन आया, ज़रूरु को इलाइक़े जा माण्हू त हूंदा। उन्हनि खे को हथु कोन थो पवे, उन्हनि खां पंहिंजा हथियार वग़ैरह बि पुलिस रिकवर कया आहिनि, पर असांजा कातिल गिरफ़्तार न थिया। अच्छा, हथियार जेके हिननि वटि हुया उहे रिकवर कया आहिनि? ॿुधण में आयो आहे त उहे रिकवर कया आहिनि। अच्छा, हथियार रिकवर थिया आहिनि त पोइ जवाबदार ताईं ज़ाहिर कोन था कनि त कहिड़ा गिरफ़्तार थिया, उन्हनि जे लाइ कुझु कोन थो। अच्छा, तव्हांजो मुतालबो साईं? मुतालबो असांजो इहो आहे त असांजा जेके शहीद ज़ाहिद हुसैन जा कातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो, जेके हक़ीक़ी ॾोहारी आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो। ईअं न थिए त कंहिं ॿिए बेगुनाह खे अड़ाए छॾनि। असांजो मुतालबो इहो आहे त हक़ी जेके कातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार। केतिरे क़दुरु पुलिस खां मुतमिन आहियो? असांजे मुतमिन न आहे। हीअ पुलिस जेका चोर पकिड़े छॾे ॾिजे पैसा वठी, असांजे असली चोर थी। अच्छा, जेके कार्रवायूं करे थी, ॿध छोड़ करे थी, रिश्वत वठी उन्हनि खे छॾे थी ॾे। असांजो को बि सही कातिल थी पकिड़े थी पैसा छॾे। अच्छा साईं, मंसूर अहमद जे मुताबिक़ त उन्हनि उहे हथियार बि रिकवर कया आहिनि? हथियार बि चवनि था, माण्हू हथियार बता चवनि था। SD पाण चे पैसा DSP चयो आहे त असां हथियार रिकवर कया आहिनि। माण्हू हथ कंदासीं, केरु कुझु कोन ॿुधाइणु कोन। गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, मुलज़िम ताईं पहुती आहे, पुलिस न पहुती आहे? ड्यूटी ते शहीद कयो आहे, उनजी गिरफ़्तारी अञा एतिरी न थी आहे। कुझु माण्हू गिरफ़्तार कया अथनि? अच्छा, का बि हक़ीक़ी आहिनि जो उन्हनि खे गिरफ़्तार कयो। हींअर ताईं पुलिस कार्रवाई पई करे, मुख़्तलिफ़ हंधनि ते रेड पई करे, असांखे का ख़बर न आहे। तव्हांखे का ख़बर ई न आहे? असांखे ॿुधाइनि ई कोन था। तव्हां छा थियो? मुंहिंजो पीउ आहे शहीद हुसैन, शहीद ज़ाहिद हुसैन साहब आहे, ड्यूटी दौरान शहीद थी वियो आहे। हिनमहिल ताईं असांखे न ॿुधाइनि था, न असांजा हक़ीक़ी जेके इहे ॾोही आहिनि उहे न पकिड़नि था, उन्हनि खां पैसा वठी खाइनि था। हक़ीक़ी ॾोही जेके आहिनि उन्हनि जा नाला तव्हां उन्हनि खे ॾिना आहिनि या तव्हांखे इल्मु? असांखे ॿुधाए नथा, असांखे कुझु चई नथा। FIR में लिखियो अथनि त 8 नामालूम आहिनि। अच्छा, तव्हांखे कंहिं ते शक आहे? न, असांखे ॿुधाइनि ई कोन था, न असांखे कंहिं ते शक आहे। असांखे हक़ीक़ी करे ॾसनि या असांखे कोर्ट में पुलिस जी कार्रवाई करे, उन्हनि ताईं पहुचे, उन्हनि जूं गिरफ़्तारियूं करे, उन्हनि ते पहुचे, असांखे ॾसे त हे ॾोही आहिनि या ॾसे ई नथी। उन्हनि खां माना मिली उन्हनि सां पैसा वठी उन्हनि खे हथ जी कढी छॾे। कंदासीं, असांखे सुठा जेको आहे ॼाण बि मिली आहे ऐं ट्रेसिंग पई थी हले। उन खां पोइ असां हुन मां मुतमिन हुआसीं। जीअं 2 ॾींहं गुज़रिया त हुननि असली जेके ॾोहारी हुआ, जेके असांखे पाण ॿुधाइनि पिया, उन्हनि मूं हथ कढी ॿिया पंहिंजा पैसा वठी रोती कचे जा ॿाहिरि इलाइक़नि जा माण्हू वारसनि खां मुतमिन करण जे बग़ैर उन्हनि जा नाला 2-4 नाला केस में खोले केस जो सॼो कमु ख़राबु करे छॾियो आहे। उन्हनि 8 नामालूम FIR थी आहे, 2-3 नामा हुन में नॉमिनेट कया आहिनि। हक़ी ॾोहारनि खां उज़ार बतानो ॻरी रिश्वत वठी हुनखे छॾे ॾिनो आहे। मुसलसल थाणे ते असां ईंदा रहिया आहियूं। DSP सां मां पाण 2 चकर मिलियो आहे, हुन मूंखे 2 ॾींहंनि जी मोहलत ॾिया, पर अॼु 1 महीने ताईं कुझु बि न कयो अथई। असां पुलिस जी कार्रवाई में मुतमिन आहियूं। SSP दादू ख़ुदि मुलस आहे, पैसनि में रिश्वत में मुलस आहे। उहो पहिरां ॾियण जी कोशिशि पियो थो करे। इहे पंहिंजो अफ़वाह अचनि त हू हाणे बदिली कराइण जो चकर लॻो पियो आहे। असां DIG हैदराबाद, IG सिंध खे इहा अपील था कयूं त महिरबानी करे तव्हांजो पुलिस अहलकार आहे, उन जेको तव्हांजे चवण ते SSP चवण ते पिकेट ते ड्यूटी करे पोइ ते शहीद थियो आहे। जेकॾहिं तव्हां इन सां इंसाफ़ न कयो त असां आम माण्हू तव्हां कहिड़ी उमेद रखूं? महिरबानी करे खुदारा तव्हां जेको आहे सो हिकु कमेटी ठाहे
ऐं जांच करायो SSP ख़ुदि मलव सां असांजे हिन ॾोह में जेको असांजो ॾोह थियो आहे पुलिस ख़ुदि मलव सां ऐं हुनजो जेको ॿ चारि SHO हिन हफ़्ते ॿिनि में बदिली बि कया आहिनि छाजे करे बदिली कया अथई असांखे ॿुधाए छा उहे हुन में मुलव सां या जेको ॿियो को ॾोह पुलिस औज़ार बि तव्हां इलाइक़े जा माण्हू आहिनि उन खां गरी रिश्वत वरिती अथई जेकॾहिं असांजो 2-4 ॾींहंनि जे अंदरि मसइलो नथो थिए हक़ीक़त गिरंदा असां रोड बंदि कंदासीं धरना ॾींदासीं पंहिंजे हक़ लाइ असां रोडनि ते निकिरींदासीं